सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 16 अध गोल में समायल कुंडूं एंगल्स इंस्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में जीअं त असां इंस्क्राइब्ड एंगल्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं, सो अचो त असां पहिरीं सम्झूं त इंस्क्राइब्ड फिगर्स छा हूंदियूं आहिनि। ही ॿ शिकिलूं ॾिसो। हिन हिकिड़ी शिकिल में त्रिकुंडो गोल में अंदरि समायल आहे ऐं ॿिए शिकिल में गोल त्रिकुंडे में समायल आहे। जेकॾहिं तव्हां गौर कयो त इन्हनि ॿिन्ही शिकिलुनि जूं बाउंड्रीज़ हिक ॿिए खे टच कनि थियूं, यानी गोल जे त्रिकुंडे खे ऐं त्रिकुंडे जी गोल खे, पर का बि शिकिल हिक ॿिए जे मथां चढ़ियल कोन्हे। सो अहिड़ियूं शिकिलियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां समायल शिकिलियूं चवंदा आहियूं। जेका शिकिल अंदरि हूंदी आहे उनखे असां इंस्क्राइब्ड या समायल चवंदा आहियूं, पर जेका शिकिल ॿाहिरि हूंदी आहे उनखे असां सरकमस्क्राइब्ड या समाईंदड़ चवंदा आहियूं। बिल्कुलु अहिड़ी तरह कुंडूं हूंदियूं आहिनि। असांखे ख़बर आहे त कुंडूं उन महिल ठहंदियूं आहिनि जॾहिं ॿ लीक टुकर पाण में हिकिड़ी जाइ ते मिलंदा आहिनि ऐं उते चोटी ठाहींदा आहिनि। सो जेकॾहिं हिकिड़ी चोटी ऐं ॿिन्ही लीक टुकरनि जूं जेके ॿिया एंड्स आहिनि उहे टई नुक़्ता कंहिं गोल जे घेरे ते या सरकमफ्रेंस ते हुजनि त असां अहिड़ियुनि कुंडुनि खे गोल में इंस्क्राइब्ड एंगल्स चवंदा आहियूं, यानी एंगल इंस्क्राइब्ड इन अ सर्कल। हिकिड़े अधु गोल में इंस्क्राइब्ड एंगल या समायल कुंड ठाहियूं। उन लाइ असां सभु छा कंदासीं, सभिनी खां पहिरीं हिकिड़ो सेमी सर्कल ठाहींदासीं सुटेबल रेडियस जो, यानी मुनासिब कतर नीम कतर जो, ऐं उनखे सेंटर मार्क कंदासीं ओ। उन खां पोइ असां छा कंदासीं, जो हुनजे ॿिन्ही कुंडुनि खे नाला ॾींदासीं। जेके डायमीटर जा ॿ हिसा आहिनि उन्हनि खे ए ऐं बी नाला ॾींदासीं। सो अहिड़ी तरह असांजो ए बी जेको आहे उहो डायमीटर थींदो, ओ ए असांजो रेडियस थींदो ऐं ओ बी बि रेडियस थींदो। उन खां पोइ का बि हिकिड़ी पॉइंट पी जेका आहे उहा असां रखंदासीं। मार्क पॉइंट पी एट एनी प्लेस ऑन द सर्कमफ्रेंस, जिते असांखे मर्ज़ी अचे। मूं हुनखे हिते लॻायो आहे। उन खां पोइ असां छा कंदासीं, जो जॉइन ए एंड बी विथ पी टू फॉर्म अ ट्राइंगल ए पी बी, यानी असां छा कंदासीं, जो हिन ए खे बि हिन सां जॉइन कंदासीं ऐं बी खे बि हिन सां जॉइन कंदासीं। सो हिते पी ते कुंड ठहंदी, पर असल में जेकॾहिं असां हिनखे बि गॾु कयूं त हीअ असांजो हिकिड़ो ट्राइंगल ठही वेंदो। सो अहिड़ी तरह असां हिकिड़ी हीअ लाइन लॻाई, हिकिड़ी हीअ लाइन लॻाई, असां जेको आहे उहो हिते कुंड ठाहे छॾी। असां वटि कुंड ठही वई। हाणे असां जेको आहे ए बी कुंड ठाहे छॾी ऐं हीअ ट्राइंगल ए पी बी ठही वियो। असांखे ट्राइंगल जी ज़रूरत न आहे, असां हिन कुंड जी ॻाल्हि कंदासीं। अचो त हिन कुंड खे असां हाणे मापियूं। इन कुंड खे जॾहिं मापियोसीं त असां ॾिसी सघूं था त इहा जेको आहे हीअ 0 ते रखियल आहे, हीअ जेको आहे असांजी कुंड हिन लाइन खे 90 ते थी ॾेखारे। सो हीअ कुंड 90 दर्जे जी आहे, यानी गुनी कुंड आहे, यानी एंगल ए पी बी जेका आहे उहा असांजी 90 दर्जे जी थी। अचो त हाणे असां खे हिकिड़ी ॿी जाइ ते खणी वञूं, साॻिए सर्किल ते, ऐं वरी साॻी तरह असां जेको आहे उहो लीकूं पायूं ऐं 2 लीकूं ठाहे ऐं हिते कुंड ठाहियूं। अचो त असां वरी हिन कुंड खे मापियूं। हिन कुंड खे जॾहिं असां मापींदासीं त उहा कुंड वरी असां ॾिसूं था त उहा बि वरी बि 90 दर्जे जी ठहे थी। मेजर एंगल ए पी बी एंड इट इज़ अगेन 90 डिग्रीज़। अचो त हाणे असां हिनखे अञा बि अॻियां खणी वञूं। अॻियां जे हिन खणी वेंदासीं त वरी बि जेको आहे उहा ए पी बी जेका आहे उहा 90 दर्जे जी थींदी। अञा अॻियां खणी वेंदासीं त अञा अॻियां जेको आहे उहो बि 90 दर्जे जी आहे। सो अहिड़ी तरह सां ॾिसूं था त जिते बि असां खणी था वञूं उते कुंड 90 दर्जे जी थिए थी। सो अहिड़ी तरह भली असांजी पॉइंट हिते हुजे या हिते हुजे या हिते हुजे, या कहिड़ी बि समायल कुंड हुजे अधु गोल में, उहा समायल कुंड हमेशह 90 दर्जे जी हूंदी आहे। हीअ बि 90 दर्जे जी आहे, हीअ बि 90 दर्जे जी आहे, हीअ बि 90 दर्जे जी आहे। यानी आसमानी रंग जी कुंड, गुलाबी रंग जी कुंड ऐं साए रंग जी कुंड, इहे टई कुंडूं 90 दर्जे जूं आहिनि। सो असां हिन मां छा नतीजो अख़ज़ करे सघूं था त एंगल ए पी बी इज़ इक्वल टू एंगल ए क्यू बी इज़ इक्वल टू एंगल ए आर बी एंड ऑल आर इक्वल टू 90 डिग्रीज़। यानी द एंगल इंस्क्राइब्ड इन अ सेमी सर्किल इज़ अ राइट एंगल। अधु गोल में समायल कुंड गुनी कुंड हूंदी आहे। इहो नतीजो असां अख़ज़ कयो। पर असां मापण जो तजुर्बो करे इहो त
ॻोल्हे वरितो त हीअ कुंड हमेशह गूनी कुंड जी हूंदी ऐं 9 दर्जे जी हूंदी। इहो असां हिकिड़ो उसूल सम्झी वियासीं। पर छा असां हिनखे साबित बि करे सघूं पिया बग़ैर मापू करण जे? ॿारो हा, बिल्कुलु असां साबित करे सघूं पिया। सिर्फ़ु उहा मालूमात जेका असां हिन क्लास में हिन दर्जे ताईं इस्तेमालु करे चुका आहियूं उन खे इस्तेमालु करे ऐं थोरो लॉजिक इस्तेमालु करे। ॿारो जामेट्रीअ जूं अहिड़ियूं हक़ीक़तूं साबित करण में तमामु घणो मज़ो ईंदो आहे। ईअं लॻंदो आहे त जीअं असां का गुझारत भॻी हुजे या का प्रोली सली हुजे। सो अचो त असां हिनखे बि साबित कयूं त असां जेको आहे उहो कीअं करे सघूं पिया। इहा यादि रखिजो त हीअ असांजे करिकुलम में कोन्हे, हीअ असांजे कोर्स में कोन्हे, हीअ कोर्स खां ॿाहिरि आहे ऐं इहो एक्स्ट्रा करिकुलर आहे। हाणे जेका मालूमात असां वटि मौजूदु आहे उहा आहे त्रिकुंडे जे कुंडनि जो जोड़ 180 दर्जा हूंदो आहे। हिकु गोल जा सभु रेडियस हिकु जेतिरा हूंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त हितां को बि रेडियस ही हुजे, ए ओ हुजे या ए बी हुजे या विच में को ॿियो बि ठाहियूं त उहे हिकु जेतिरा हूंदा आहिनि। इहा बि असांखे ख़बर आहे त ॿेपुर पासे त्रिकुंडे जूं आम्हूं साम्हूं वारियूं कुंडूं हिकु जेतिरियूं हूंदियूं आहिनि, छो त हुनजा आम्हूं साम्हूं वारा पासा हिकु जेतिरा हूंदा आहिनि, उनजे करे कुंडूं बि हिकु जेतिरियूं हूंदियूं आहिनि। ऐं असांखे इहो बि ख़बर आहे त सप्लीमेंट्री कुंडुनि जो जोड़ 180 दर्जा हूंदो आहे। हीअ असां 4 शयूं इस्तेमालु करे ऐं हिनखे साबित कंदासीं त हीअ कुंड 9 दर्जे जी आहे। उन लाइ सभिनी खां पहिरीं असां थोरी कंस्ट्रक्शन कंदासीं। असां हिकिड़ो रेडियस ठाहींदासीं हिन खां ओ खां वठी ऐं पी ताईं। इहो डी कटिकुलर ओ पी जेको आहे रेडियस जे बराबरि आहे ऐं हिन असांखे 2 त्रिकुंडा ॾेई छॾिया, हिकिड़ो ए ओ पी ऐं ॿियो त्रिकुंडो बी ओ पी। 2 त्रिकुंडा असांखे मिली विया। असां अचो त हिननि कुंडुनि खे नाला ॾेई छॾियूं कि कुंडूं ठाहियूं ए बी सी डी ई एफ। ठीकु आहे, इहे असां नाला ॾेई छॾिया हिन 2 त्रिकुंडनि जे कुंडुनि खे। हाणे असां हिन मां छा नतीजो ख़र्चु कंदासीं? त्रिकुंडे जे कुंडुनि जो जोड़ 180 दर्जा आहे त यानी ए सी ई जो जोड़ बि 180 दर्जा हूंदो ऐं बी डी एफ जो जोड़ बि 180 दर्जा हूंदो, छो त 2 त्रिकुंडा आहिनि। यानी जेकॾहिं त्रिकुंडो ए ओ पी ॾिसंदासीं त ए सी ई 180 दर्जा आहे ऐं बी डी एफ जेको आहे उहो 180 दर्जा आहे। इहो असां नतीजो हिन मां अख़ज़ करे वरितो। उन खां पोइ असां हाणे ईंदासीं हिन ॾे त गोल जा सभु रेडियस हिकु जेतिरा हूंदा आहिनि। यानी असां चई सघूं था त ए ओ बी ओ ऐं पी ओ, ए ओ बी ओ ऐं पी ओ हीअ टे रेडियस आहिनि ऐं हीअ टे हिकु जेतिरा आहिनि। हाणे जॾहिं टे हिकु जेतिरा आहिनि, हाणे जेकॾहिं असां त्रिकुंडे ए ओ पी खे ॾिसूं त हिन में हिनजी हीअ ॿांह ऐं हीअ ॿांह 2 रेडियस आहिनि, 2 हिकु जेतिरियूं आहिनि। उनजे करे हीअ त्रिकुंडो जेको आहे उहो असांजो ॿिएपुर पासो त्रिकुंडो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं असां त्रिकुंडे बी ओ पी खे ॾिसूं त उन में ओ पी ओ या ओ पी ऐं ओ बी जेके आहिनि उहे 2 बराबरि आहिनि, उहे 2 रेडियस आहिनि। उनजे करे हीअ बि ॿिएपुर पासो त्रिकुंडो आहे। यानी असां चई सघूं था त ए ओ पी ऐं बी ओ पी 2 आइसोसेलेस ट्रायंगल्स आहिनि, ॿिएपुर पासा त्रिकुंडा आहिनि। उनजे करे असां हाणे ईंदासीं हिन ते। ॿिएपुर पासा त्रिकुंडा असां साबित कया। हाणे असांखे ख़बर आहे त ॿिएपुर पासे त्रिकुंडे जूं आम्हूं साम्हूं वारियूं कुंडियूं हिकु जेतिरियूं हूंदियूं आहिनि। यानी जेकॾहिं त्रिकुंडो ए ओ पी ॾिसूं त हिन में हीअ ऐं हीअ हूंदियूं आम्हूं साम्हूं वारियूं कुंडियूं आहिनि, इहे 2 माप में हिकु जेतिरियूं हूंदियूं। ऐं अहिड़ी तरह हिन त्रिकुंडे में जेके आहिनि आम्हूं साम्हूं वारियूं कुंडियूं कहिड़ियूं थींदियूं? हीअ असांजो आहे रेडियस ऐं हीअ रेडियस आहे त डी ऐं बी जेके आहिनि उहे हिकु जेतिरियूं हूंदियूं। यानी हीअ पी ए ओ ऐं बराबरि हूंदी ओ पी ए। अहिड़ी तरह ओ पी बी ऐं ओ बी पी इहे 2 बराबरि हूंदियूं। इहे कुंडियूं मूं वटि लिखी छॾियूं त इहे बराबरि आहिनि। यानी ए इज़ इक्वल टू सी ऐं बी इज़ इक्वल टू डी। आसानी सां हाणे हुनखे हिते डॉट पकिड़े छॾियो त हीअ ऐं हीअ बराबरि आहिनि ऐं हीअ ऐं हीअ बराबरि आहिनि, जीअं असां विसारियूं न। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं हिन खे ऐं हिन खे इक्वेशन खे इस्तेमालु कयूं, हिन में हिन ए जी जाइ ते असां सी लिखूं, छो त ए सी जे बराबरि आहे त मूं वटि छा थींदो? सी प्लस सी इज़ इक्वल टू 180। सी प्लस ई ऐं उनखे जेका मां सी प्लस सी खे 2c लिखी सघां थो, उहो प्लस ई इज़ इक्वल टू 180। इहो थी वियो। हीअ मूं 2 स्टेप गॾु करे छॾिया आहिनि, पर तव्हां हुनखे आराम सां सम्झी सघो था। हाणे मां ज्योमेट्री जो इस्तेमालु पियो थो कयां, अलजबरा जो इस्तेमालु पियो थो कयां। अहिड़ी तरह हिन ऐं हिन इक्वेशन खे गॾु करे जेकॾहिं मां ज्योमेट्री जे अलजबरा जे हिसाब सां ॾिसंदुसि त मां हिन बी जी जाइ ते डी लिखी सघां थो। मूं वटि मिलंदो डी प्लस एफ इज़ इक्वल टू 2d प्लस एफ इज़ इक्वल टू 180। साॼो पासो ई आहे। हाणे जेकॾहिं मां हिननि ऐं हिन इक्वेशन खे पाण में जोड़ कयां, यानी हीअ जेको हाईलाइट थियल आहे ऐं हीअ हाईलाइट थियल आहे, जोड़ कयां त हीअ थींदो 2c प्लस 2d प्लस
E plus F is equal to 180 plus 180 यानी 360 यानी हिन खे अगरि 2 खे ॿाहिरि कढां त 2C plus D plus E plus F is equal to 360 इहो मूंखे जेको आहे मिली वियो हाणे E plus F खे जंहिं असां E plus F उहे छा आहिनि असांजूं सप्लीमेंट्री कुंडूं आहिनि यानी असां हीअ ॾिसी सघूं था त असांजूं E ऐं F सप्लीमेंट्री कुंडूं आहिनि उनजे करे हुनजो जोड़ छा थींदो 180 उहो मूं 180 लिखी छॾियो त 2C plus D जीअं जो हो तीअं मूं लिखियो E plus F जी जाते मूं 180 लिखियो इन मां हाणे मां हिनखे 180 खे हेॾे खणी वेंदुसि त हिते माइनस थी वेंदो 360 माइनस 180 थी वेंदो 180 यानी मूं वटि हिते बचंदो 2C plus D is equal to 180 हाणे हिन 2 खे जेकॾहिं डिवाइड कंदुसि हिन सां त मूं वटि ईंदो C plus D is equal to 90 यानी C plus D is equal to 90 हाणे C plus D छा आहे C ऐं D छा आहे उहा दरअसल APB एंगल आहे सही C plus D is equal to measure of angle APB उनजे करे मां हिते C plus D जी जाते APB लिखी सघां थो यानी एंगल APB is equal to 90 degrees सो अहिड़ी तरह मूं साबित करे छॾियो त हीअ कुंड जेका APB हूंदी उहा गूनी कुंड हूंदी भली तव्हां अधु गोल में किथे बि इंस्क्राइब्ड एंगल ठाहियो ॿारनि हिते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं नाना बेद खे इजाज़त ॾियो वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं ख़ुदा हाफ़िज़